ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 6/7/2026। ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 6/7/2026। ऐं मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार जीते जी न शरीर सां अलॻि थी वञो, अशरीरी ठही बाप खे यादि करो। हुनखे चइबो आहे डेड साइलेंस। कृष्णा, तव्हां ॿार हाणे पंहिंजो फाउंडेशन मज़बूत था करो। मज़बूती कीअं आधार सां ईंदी आहे? उत्तर आहे पवित्रता जे आधार सां। जेतिरो जेतिरो आत्मा पवित्र अर्थात सचो सोनो ठहींदी वेंदी, ओतिरी मज़बूती ईंदी आहे। बाबा हाणे स्वराज जो फाउंडेशन एतिरो मज़बूत विझंदा आहिनि जो अधु कलाक हुन फाउंडेशन खे कोई हिलाए न सघंदा। तव्हांजे राज्य खे कोई छीने न सघंदा। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो अर्थात अशरीरी ठहो अर्थात डेड साइलेंस। जी मनुष्य मरंदो आहे त डेड साइलेंस ई ईंदो आहे न। चईंदा आहिनि इन्हनि जो शरीर शांत थी वियो, शरीर ऐं आत्मा अलॻि थी वई, ख़तमु थी वियो। हिते बि तव्हां ॿार जॾहिं वेंदा आहियो, इनखे डेड साइलेंस चइबो आहे। जीते जी अशरीरी ठही वञो, पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। तव्हां ॼाणंदा आहियो ई सची शांती आहे। उहो माण्हू शांति खे न ॼाणंदा आहिनि। डेड साइलेंस जो अर्थ त ॼाणंदा ई न आहिनि। डेड साइलेंस छो चईंदा आहिनि? यादि दिलाईंदा आहिनि उहो मरी वियो, शांत थी वियो। तव्हां बि मरी वञो, शांत थी वञो। वॾा वॾा माण्हू गांधी जी समाधि ते वेंदा आहिनि, उते वञी करे डेड साइलेंस अर्थात शांति में वियो। तव्हांखे बि मालूम आहे असां आत्मा शांत स्वरूप आहियूं। दुनिया खे पतो ई न आहे। असां पंहिंजे स्वरूप में टिकी वेंदा आहियूं। असांजो स्वधर्म आहे शांत। असांजी आत्मा शांत स्वरूप आहे। उनखे पतो न आहे, उन्हनि खे ई पतो न आहे, इन करे शांती मांगदा आहिनि। असल में असांजी आत्मा जो धर्म ई शांत आहे। असां पंहिंजे स्वधर्म में टिकी वञूं शांति जे। आत्मा चईंदी आहे शांती खपे। आत्मा पंहिंजे स्वधर्म खे भुलिजी वई आहे। वास्तव में आत्मा जो धर्म ई शांत आहे। पोइ आत्मा छो चईंदी आहे अशांती आहे? अशरीरी थी वेई वियो। उहो त हथ सां प्राणायाम चढ़ाए ॾींदा आहिनि त जीअं मरी वेंदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे आर्टिफिशियल शांति। तव्हां ॿारनि खे पतो आहे असांजो स्वधर्म शांत आहे। हिते मन बि शांत थी वेंदो आहे। मन खे बि हिकु संकल्प ॾेई छॾींदा आहियूं कि हाणे शांती थी वई। तव्हां आत्मा स्वराज्य वठो था। आत्मा ई सभु कुझु ठाहींदी आहे। आत्मा बैरिस्टर ठाहींदी आहे। आत्मा चईंदी आहे असांखे राज्य खपे। अॻियां बि राज्य वरितो हुयो बाबा सां, हाणे वरी वठण आया आहियूं। मनुष्य देह अभिमान में आहिनि त दुख में आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां आत्मा आहियूं, पंहिंजे परम पिता परमात्मा सां स्वराज्य वठण आया आहियूं। तव्हां आत्माउनि खे राज्य ई खपे। हिन समय आत्मा स्वराज्य मांगदी आहे बेहद जे बाप सां। असांखे कहिड़ी राज्य ई खपे? स्वराज्य जी राज्य। स्व ते राज्य करे सघूं। असांजो मन बुद्धि संस्कार बुद्धि में बाबा जी श्रीमत, स्वभाव संस्कार सदा बाबा जी। कंहिंजो अवगुण न ॾिसूं, सभिनि खे आत्मिक स्वरूप में ॾिसूं। रहम दया क्षमा। श्री कृष्ण जो स्वराज, श्री कृष्ण खे त स्वराज हुयो, पोइ गुम थी वियो।
हाणे बाप अची करे तव्हां आत्मा खे राज्य ॾींदा आहिनि। इनखे राजयोग चइबो आहे। परम पिता परमात्मा राजयोग सेखारींदा आहिनि। मनुष्य देह अभिमान थियण जे कारण चईंदा आहिनि मां फलाणो आहियां, मां देह खे ई सम्झी वरितो, मां देह खे ई सम्झी वठंदा आहिनि। वास्तव में मां आत्मा कंदी आहियां। आत्मा चईंदी आहे मां इहा चीज़ उठाईंदी आहियां। फीमेल चईंदी मां उठाईंदी आहियां। आत्मा चईंदी आहे मां इहा चीज़ उठाईंदो आहियां। फीमेल चईंदी मां उठाईंदी आहियां। वास्तव में आत्मा त मेल आहे। मां आत्मा बाप जो ॿारु आहे। आत्मा चईंदी आहे बाबा असां तव्हांसां स्वराज्य था वठूं। आत्मा खे स्वराज्य ॾींदा आहिनि परमात्मा। भक्ति ऐं ज्ञान में ॾिसो केतिरो फ़र्क़ु आहे। शिव जो मंदिर बि हूंदो आहे न, भक्ति ऐं ज्ञान जो। शिव जो मंदिर बि हूंदो आहे। सभिनि खां जास्ती घंटा बि शिव जे मंदिर में वॼंदा आहिनि। उन्हनि खे जॻाईंदा आहिनि। जॻाईंदा त सभिनि खे आहिनि। सवेरे सवेरे बैंड बाजा बजंदा आहिनि। हिते बाबा ॿारनि खे जॻाए करे देवता ठाहींदा आहिनि। हिते घंटनि आदि जी ॻाल्हि न आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे स्वराज खपे त पहिरों पवित्र ठहो। एम ऑब्जेक्ट बुद्धि में रहंदी आहे। स्टूडेंट चईंदा आहिनि असां हीअ मैट्रिक पास कंदासीं पोइ हीअ कंदासीं। सन्यासी चाहींदा आहिनि असांखे शांती मिले। हिकु कहानी बि आहे न, रानी जी गले में हार पियो हुयो, ढूंढदी हुई ॿाहिरि, त उहा बि शांती खे ॿाहिरि ढूंढदी हुई। परंतु आत्मा त स्वयं शांत स्वरूप आहे। आत्मा पंहिंजे स्वधर्म खे भुलिजी पंहिंजे खे शरीर सम्झी वेठी आहे। बाबा पोइ स्मृति दिलाईंदा आहिनि कि तव्हां आत्मा ई आहियो। तव्हां आत्मा 84 जन्म भोॻिया आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई सम्झाए न सघे। बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। मां ॿुधाईंदो आहियां तव्हां आहियो ब्रह्म कुमार कुमारी। बाबा सम्झाईंदा आहिनि सिवाय पवित्रता जे ज्ञान जी धारणा न थी सघंदी आहे। सिवाय पवित्रता जे ज्ञान जी धारणा न थी सघंदी आहे। चईंदा बि आहिनि शेरनी जे दूध जे लाइ सोने जो बर्तन खपे। शेरनी जे दूध जे लाइ सोने जो बर्तन खपे, त हिन में बि सोने जो बर्तन खपे धारणा जे लाइ। आत्मा बाप की यादि करण सां सोनो ठही वेंदी आहे। बाबा बि सचो सोनो आहे न। आत्मा बाप खे यादि कंदी आहे त ज्ञान अची वेंदो आहे, सभु सम्झ अची वेंदी आहे। तव्हां सचो सोनो पवित्र हुयो। इहे ज्ञान जो असरु कंहिंखे थींदो न आहे। बाबा चईंदा आहिनि मां तव्हां आत्मनि खे स्वराज ॾींदो आहे। इहो स्वराज मिलंदो तॾहिं जॾहिं पुराणी सृष्टि जो अंत नई सृष्टि जी आदि हूंदी। मनुष्य खे हद जी राजे या बेहद जी राजे मनुष्य खे कॾहिं न मिलंदी आहे। विश्व जो मालिक ठही न सघंदा आहिनि। तव्हां ठहींदा आहियो बाप द्वारा। भॻवानु बाप खे तव्हांजे 84 जन्मनि जो मालूम आहे। देवताऊं पंहिंजे जन्मनि खे ॼाणे न सघंदा आहिनि। अगरि ॼाणे वञनि त दुखी थी वञनि। छा सीढ़ी उतरंदा ई रहंदासीं। राजा जो सुख ई गुम थी वेंदो। हिते तव्हांखे पतो आहे ॼाणंदा असां आत्मा ई आहियूं। हिन में संशय जी कोई ॻाल्हि न आहे। हिक ॿ सां ॿुधी करे वृद्धि थींदी वेंदी आहे। इहे दैवी धर्म जो जार स्थापना थिए थो। तव्हां सम्झी सघंदा आहियो इहे असांजे ब्राह्मण कुल जो आयो आहे। इन्हनि पूरी भक्ति कई आहे पोइ बाप सां वरसो वठणु आया आहिनि। ज्ञान पूरो थींदो आहे पोइ भक्ति शुरू थींदी आहे। इहे कंहिंखे पतो न आहे। मकान बि नयो पुराणो थींदो आहे। कच्चे मकान जी आयु ज़रूरु कमु हूंदी आहे। अॼुकल्ह मकान ॾाढा पक्का ठाहींदा आहिनि। भला अर्थक्वेक आदि थिए त मकान किरनि नुक़सान न थिए ॾाढा मजबूत ठाहींदा आहिनि। फाउंडेशन जास्ती पक्को ठाहींदा आहिनि। बाबा चवनि था
हाणे फाउंडेशन पए थो स्वराज्य जो। 21 जन्मनि ताईं राज्य मिलंदो। हितां जी राजाई त कुझु न आहे। अॼु राजाई आहे, कल्ह पोइ चढ़ाई कई त खलास। चढ़ाई कई त खलास। फाउंडेशन कोई जो आहे ही न। मनुष्यनि जो बि फाउंडेशन आहे। अॼु आहे कल्ह मरी वेंदा। हाणे तव्हांजो फाउंडेशन बाबा पको ॾियनि था, पको विझी ॾियनि था जो 21 जन्म तव्हां राज्य भाग्य पाईंदव। तव्हांजी राजाई जो पको फाउंडेशन पईंदो आहे। तव्हांखे कोई बि धरती जो तूफ़ान हिलाए न सघे। गीता में बि चईंदा आहिनि न, बाबा असांखे स्वराज ॾींदा आहिनि जेके कोई हिलाए न सघे, किराए न सघे। अहिड़ी बादशाही ॾींदा आहिनि जो जरा बि दुख जी ॻाल्हि न रहंदी। आत्मा खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। निश्चय आहे न, निश्चय न त पोइ स्वर्ग में हलण लाइक़ु न। एतिरा ॾेर ब्रह्म कुमार कुमारियूं वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो ज्ञान सागर पतित पावन असांखे पढ़ाए करे राजयोग सेखारीनि था। उहो पोइ चई ॾींदा आहिनि श्री कृष्ण सिखाए। ये के सम्झो श्री बाबा मनुष्य तन में अची करे सिखायो आहे। भारत ही पवित्र हुयो, हाणे अपवित्र पतित आहे। देवताउनि जे अॻियां वञी करे उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। शिव जे अॻियां कॾहिं न ॻाईंदा त सर्वगुण संपन्न 16 कला संपन्न। शिव जी महिमा अलॻि आहे। उहो ज्ञान सागर पतित पावन सर्व जो सदगति करण वारो आहे। सर्व जी झोली भरण वारो भोलेनाथ बाबा आहे। अहिड़े बाप की सभु भुलिजी विया आहिनि। परम पिता परमात्मा खे बुलाईंदा आहिनि कि अची करे दुख हरो, सुख ॾियो। सुख करता दुख हरता त हिकु ई आहे। उन्हनि जी ही श्रेष्ठ मत आहे। उहा आहे श्री श्री भॻवान जी मत, जंहिंसां तव्हां ॿार बि श्रेष्ठ ठहींदा। जंहिंसां तव्हां ॿार बि श्रेष्ठ ठहींदा। गवर्नमेंट बि चईंदी आहे कि भ्रष्टाचारी दुनिया आहे। हाणे श्रेष्ठ केरु ठाहे पतो न। सम्झंदा आहिनि साधू माण्हू ठाहींदा, परंतु उहो त श्रेष्ठ ठाहे न सघंदा। इहे त बाप जो ई कमु आहे। पहिरियों हिकु राजा जे हुकुम ते हलंदा हुया। सतयुग में तव्हांजो वज़ीर आदि कोई बि न हूंदो। बादशाही में बि ताक़त रहंदी आहे। वज़ीर जो नाम गायो ई न आहे सतयुग त्रेता में। तव्हां सम्झंदा आहियो असां विश्व जो मालिक ठही वेंदा, राज्य कंदासीं। ईअं ई वञी करे राज्य हलाइणो आहे। जीअं हलायूं था बराबरि सतयुग में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। हर हिकु खे पंहिंजी पंहिंजी राजधानी मिलंदी आहे। श्री कृष्ण खे पंहिंजी राजधानी ॿिया बि राजा ई हूंदा। कम से कम 8 त हूंदा न। पोइ 8 आहिनि व 108 आहिनि। अॻियां हली पतो पइजी वेंदो। हीअं न कि जो पिछाड़ी में ज्ञान ॾियण आहिनि उहो हाणे ॾींदा, मतिलबु जो पिछाड़ी जो ज्ञान हूंदो उहो हाणे ॾींदा। घणा बि हूंदा उहो अंत में त सभिनि खे साक्षात्कार थी वेंदो। जो जीअंदा बाप ज्ञान ॾींदा रहंदा। हिते मेन आहे कि ज़िंदो रहणु ज़रूरी आहे। मतिलबु बाबा जो ठही करे रहणु ज़रूरी आहे। ड्रामा में न हूंदा। परमात्मा जो हाणे पाठ आहे। इहे ज्ञान ॾियण जो पाठ हाणे नूंदल आहे। बाबा चईंदा आहिनि अॻियां हली तव्हां ॾाढो सम्झण वारा आहियो। दिन प्रतिदिन सम्झाईंदा रहंदा आहिनि। इहो बि पतो हले कि असां हुते राजधानी कीअं कंदासीं, स्वयंवर कीअं थींदो। तव्हां ध्यान में वेंदा आहियो, वैकुंठ में वञी करे ॾिसंदा आहियो कीअं हुते सोने जा महल, सोनो ई सोनो हूंदो। पंहिंजे खे पारसपुरी में ॾिसंदा आहियो, सोने जी ईटियुनि जा मकान ठहनि था। सम्झंदा आहिनि थोरी ईट खणी वञूं, पोइ उतरंदा आहियो त पंहिंजे खे हिते ॾिसंदा आहियो। मीरा बि ध्यान में
पाण खे रास कंदी हुई श्री कृष्ण सां गॾु ॾिसंदी हुई। तव्हां सूक्ष्म मतन में वेंदा आहियो। तव्हां सूक्ष्म वतन में वेंदा आहियो। हुते हड्डी मांस न हूंदी, फ़रिश्ता ठही वेंदा। ब्रह्मा जो बि सूक्ष्म शरीर ॾिसण में ईंदो आहे, उहो ई फ़रिश्तो ठही वेंदो। तव्हां बगीचो आदि ॾिसंदा आहियो, इहे बाबा साक्षात्कार कराईंदा आहिनि। तव्हां चईंदा आहियो बाबा असांखे शुभी रस पिलाईंदा आहिनि। हाणे सूक्ष्म वतन में त पिलाए न सघा, फल फूल वैकुंठ में ॾाढा फर्स्ट क्लास हूंदा, सूक्ष्म वतन में त बगीचो ई न हूंदो। तव्हां ॿुधाईंदा आहियो कि बगीचे में विया, पोइ हुते प्रिंस हुयो, उहो त वैकुंठ थी वियो न। वैकुंठ जा वैभव हिते मिली न सघे। हिते त फर्स्ट क्लास वैभव हूंदा आहिनि। हुते बाबा चईंदा आहिनि तव्हां हाणे तव्हांखे वैकुंठ जो मालिक ठाहींदो आहे। हिते त दुखी दुख आहे, कोई अहिड़ो मनुष्य न जो ईअं न चए कि भॻवानु दुखनि सां छुड़ायो। वैराइटी प्रकार जा दुख आहिनि, वैराइटी प्रकार जा दुख आहिनि। दुख में ई यादि कंदा आहिनि। श्री कृष्ण जा पुजारी चईंदा कृष्ण चओ, हनुमान जा पुजारी चईंदा हनुमान जी जय। हिते बाप चईंदा आहिनि निरंतर मुझ बाप खे यादि करो। अहिड़ो यादि करो जो अंतकाल कोई स्मृति कंहिंजी स्मृति न अचे। काशी कलवट खाईंदा हुआ, हुन में किए वे पापनि जी अहिड़ी महसूसता ईंदी हुई जीअं जन्म जन्मांतर जी सज़ा भोगता आहिनि। ॾाढा पाप कया आहिनि, हिनखे चइबो आहे पाप आत्माउनि जी दुनिया। पापी आत्मा पापी आहे। आत्मा ही बाप खे सॾु कंदी आहे, हे परमपिता परमात्मा, हे परमधाम में रहण वारा शिव बाबा। उन्हनि जो असली नाम हिकु ई आहे, शिव। शिव कहिड़ो मिठो नाम आहे। शिव अर्थात कल्याणकारी। उहो आहे आत्माउनि जो बाप। रुद्र सां गॾु शालिग्राम शब्द शोभंदो आहे। शिव ऐं शालिग्राम शोभंदा आहिनि। शिव जो मिट्टी जो लिंग ठाहींदा आहिनि त शालिग्राम बि ठाहींदा आहिनि। पतित पावन त उहो ई आहे न। हिते यज्ञ बि रचंदा आहिनि। भारत सभिनि खां ऊचा, परंतु देवता धर्म खे भुलिजी विया आहिनि। तव्हांजो आदि सनातन देवी देवता धर्म उहो त हली ईंदो आहे न। हिंदू कोई धर्म थोड़ी हूंदो आहे। देवता धर्म वारा ई सतो रजो तमो में ईंदा आहिनि, तॾहिं तमो में ईंदा आहिनि। जॾहिं तमो में ईंदा आहिनि त पंहिंजे खे देवता चई न सघंदा आहिनि। जॾहिं तमो में ईंदा आहिनि त पंहिंजे खे देवता चई न सघंदा आहिनि। वास्तव में हिंदू त धर्म आहे न, त सम्झाइबो आहे कि तव्हां देवी देवता ठही सघंदा आहियो। अची करे सम्झो, तव्हां देवी देवता ठही सघंदा आहियो। त चई ॾींदा आहिनि फ़ुर्सत किथे आहे। बाबा चईंदा आहिनि असां तव्हांखे पंहिंजो ठाहींदा आहियूं। शांति ऐं सुख जो वरसो ॾियण लाइ कोई परिवार आपस में इकट्ठा रहंदा आहिनि, ॾाढो प्यार सां हलंदा आहिनि। सभिनि जी कमाई इकट्ठी थींदी आहे, कोई हंगामो न रहंदो आहे।
परंतु इन्हनि खे स्वर्ग त न चईंदासीं न। सतयुग में हिकु बि घर में कोई बीमार दुखी हूंदो न। नाम ई आहे स्वर्ग। हुते सभु सुखी रहंदा। बाबा सां तव्हां सदा सुख जो वरसो वठण आया आहियो न। तव्हांखे हाणे ज्ञान मिलियो आहे। चईंदा आहिनि बाबा तव्हां पतित पावन आहियो। बाबा खे चईंदा आहिनि असांखे बि पावन ठाहियो। बाबा सां गॾु तव्हां ॿार बि खुदाई ख़िदमतगार आहियो। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ स्वराज्य वठण लाइ पवित्रता जो फाउंडेशन हाणे खां मज़बूत करणो आहे। जीअं बाबा पतित पावन आहे हीअं बाप समान पावन ठहिणो आहे। ॿियो आहे पंहिंजे शांति स्वधर्म में स्थित रहणो आहे। जेतिरो थी सघे देह अभिमान खे छॾे देही अभिमानी थी रहणो। डेड साइलेंस अर्थात अशरीरी ठहिण जो अभ्यास करणो। वरदान अन्य आत्माउनि जी सेवा सां गॾु गॾु स्व जी बि सेवा करण वारा सफलता मूर्त ठहो। सेवा में सफलता मूर्त ठहिणो आहे त ॿिए जी सर्विस सां गॾु गॾु पंहिंजी बि सर्विस करो। जॾहिं कोई बि सर्विस ते वेंदा आहियो त हीअं सम्झो कि सर्विस सां गॾु गॾु पंहिंजे बि पुराणे संस्कारनि जो अंतिम संस्कार कंदा आहियूं। जेतिरो संस्कारनि जो संस्कार कंदा ओतिरो ई सत्कार मिलंदो न। जेतिरो संस्कारनि जो संस्कार कंदो पुराणे संस्कारनि जो संस्कार कंदो ओतिरो ही तव्हांखे सत्कार मिलंदो। सभी आत्मायूं तव्हांजे अॻियां मन सां नमस्कार कंदियूं, लेकिन ॿाहिरां सां नमस्कार करण वारा न ठहिणो आहे। मानसिक नमस्कार करण वारो ठहिणो। स्लोगन बेहद जी सेवा जो लक्ष्य रखो त हद जे सभु बंधननि सां छुटिजी वेंदो। अव्यक्त इशारो आहे जेसि ताईं तव्हांजी यादि ज्वाला रूप न ठही तेसि ताईं ये विनाश जी ज्वाला जी संपूर्ण ज्वाला रूप न वठंदी। हीअ भड़कती आहे पोइ शीतल थी वेंदी आहे। श्री ज्वाला मूर्त ऐं प्रेरक आधार मूर्त आत्मायूं हाणे स्वयं ई सदा ज्वाला रूप न ठही आहिनि। हाणे ज्वाला रूप ठहिण जो दृढ़ संकल्प करो। संगठित रूप में मन बुद्धि जी एकाग्रता द्वारा पावरफुल योग जे वाइब्रेशन चारों ओर फैलायो। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।